ڀرياسٽي ईंदे 2 ڏींहं अॻु परासरार नमूने गुम थियल नौजवान धाड़ेलनि हथां अगवा थियण जो इंक्शाफ। धाड़ेल पारां मूवी जे भाउ खां 50 लख रुपया भुंग तलब कंदड़ मुबैना धाड़ेल जी कॉल रिकॉर्डिंग हथ। भिरियासिटी वेझो ॻोठ रज़ाक ॾिनो सोलंगी वासी नौजवान शफ़ीक अहमद सूमरो 2 ॾींहं अॻु भिरियासिटी ईंदे वाट तां परासरार नमूने गुम थी वियो, जंहिंखां पोइ संस वॾे भाउ नूर अहमद सूमरो खे नामालूम नंबर तां कॉल करे भाउ जे बाज़ियाबी लाइ खांस 50 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। जिरत हथ कयल कॉल रिकॉर्डिंग में मुबैना धाड़ेल नौजवान जे बाज़ियाबी लाइसेंस वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब करे रहियो आहे ऐं धाड़ेल 5 ॾींहनि अंदरि 50 लख रुपया भुंग न ॾियण जी सूरत में मग़वी नौजवान खे क़त्ल करण जी धमकी ॾेई छॾी। जिरत मग़वी नौजवान जे भाउ नूर अहमद सूमरे जो चवणु आहे त हू ग़रीब आहिनि, वटि एतिरा पैसा न आहिनि जो भुंग भरे भाउ खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ादु कराए सघूं। हुन वसवारनि खे अपील कंदे चयो त संस भाउ खे बाज़ियाब कराए परेशानी ख़तमु कई वञे। जी मां बबलू भाउ थो ॻाल्हायां पियो वॾो। जी शफ़ीक मां भाउ थो ॻाल्हायां वॾो। हुकुम। बबलू सां थोरो भला ॻाल्हायो 2 मिंट असांखे ॻाल्हाए त जो। न उहो मूंसां गॾु न आहे, मां ॿिए हंधि आहियां, उहो ॿिए हंधि आहे, मां तव्हां सां राब्तो करवाईंदोमांसि 5 ॾींहं। न मसइलो छा आहे, असां मिसकीन ग़रीब आहियूं यार, तव्हांखे कंहिं ॾिसो असां का अमीर आहियूं या को असां पैसो आहे, ॿुधायो तव्हां। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾे। हलो जी जी आवाज़ दिमाग़ में वेझी वञे, मां खयो आहे त सोचे सम्झी खयो आहे, पंहिंजी ताक़त सम्झी मां पोइ हथु विधो आहे। न जुमे ॾींहुं आहे ख़ुदा जी ज़ात ॾिसे पई थी त असां ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं मिठा, तोखे कंहिं चयो आहे त असां वॾेरा आहियूं, को ज़मींदार आहियूं या असां वटि पैसो आहे असां वटि। ज़मींदार हुजो या न हुजो, जे तव्हांखे बबलू ज़िंदा वठिणो आहे त पैसनि जी बंदोबस्तु कयो ऐं हरू भरू पुलिस जे ख़र्चा न थींदा, तव्हांखे कुझु बि करण न थीजे। ईअं न कर, ख़ुदा जो कुझु ख़ौफ़ कयो, कुझु इंसानियत रखो मिठा। पैसा वठंदो तव्हां 5 ॾींहं फ़ोन करे कॉल करे मां रिंग करे पुछा कंदो मां, जे पैसा घर न कजे त पोइ भाउ जो ख़ैरु न घुरंदे ऐं ज़िंदा पोइ माना लाश जा ई पैसा वठंदो मां। ईअं न कर यार, कुझु ख़ुदा जो कुझु जे बाबलो ज़िंदा वठिणो थी त पंहिंजे पैसनि जी पड़ताल कर। मां 5 ॾींहं नंबर खोले ॻाल्हाई, मां 50 लख पंहिंजो गॾे चलायो, व्याजू कढायो, शादी कयो, थोरी कयो, पिनो जाई कयो। थोरो ॻाल्हाई बबलू सां भला। न हाणे बबलू घर न आहे, मां ॿिए हंधि आहियां, उहो ॿिए हंधि आहे, साॻी जा त मां राब्तो कंदुसि ज़रियो हेतिरो। ईअं न कर कुझु। हलो ॿाहिरि हूंदा बसि वधीक वग़ैरह ख़तमु आहे, मां नंबर हाणे बंदि 5 ॾींहं राब्तो कंदो मां, पैसा पंहिंजा घर करे वठो, जान छॾायो। तो नंबर बंदि न करे मां कंहिंसां ॻाल्हायां भला, कंहिंसां ॻाल्हायांसि हिन पैसनि जे लाइ। नंबर बंदि न करे तोसां मां। ॿुधू जी जी तूं जेका मानी खाईंदे न जी उहा ई मूंखे ख़बर पवंदी, जे ॿिवा भाॻी करे हुकूमत ॾेई। मीर मोहम्मद सहतो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भिरियासिटी।